अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पोइ अव्हां खे छा थियो आहे जो मुनाफ़िकनि जे बारे में ॿ टोला थी विया आहियो। अल्लाह संदन करतूतनि जे करे खेनि ऊंधो करे छॾियो आहे, यानी हिदायत खां रुख फिराए छॾियो आहे। छा अव्हीं उहो चाहियो था त जंहिंखे अल्लाह गुमराह कयो हुजे उन खे सिधी राह ते आणियो, ऐं जंहिंखे अल्लाह गुमराह करे तंहिं लाइ तूं हरगिज़ को रस्तो न लहंदे। हू त चाहिनि था त अव्हां बि हीअं कुफ़्र कयो जहिड़ी तरह उन्हनि कुफ़्र कयो, त जीअं तव्हां सभु बराबर थियो। तंहिं करे उन्हनि मां कंहिंखे एसी ताईं पंहिंजो दोस्त न बणायो जेसी ताईं हू अल्लाह जी राह में हिजरत न कनि। पोइ जेकॾहिं हू हिजरत खां पोइ मुंहुं मोड़ीनि त खेनि पकड़ियो ऐं उते ई उन्हनि खे क़त्ल करियो जिते खेनि लहो, ऐं उन्हनि मां कंहिंखे बि दोस्त ऐं मददगार न बणायो। अलबत्ता उहे माण्हू जेके अव्हां जे दुश्मननि खां अलॻि थी कंहिं अहिड़ी क़ौम सां वञी मिलिया हुजनि जंहिं सां अव्हां जो सुलह जो मुआइदो आहे, या अहिड़ा माण्हू जेके जंग खां तंग दिल थी अव्हां वटि अचनि यानी पनाह गुज़ीन थिया हुजनि, ऐं न तव्हां सां विढ़नि ऐं न तव्हां जे दुश्मननि जो साथ ॾीनि या पंहिंजी क़ौम सां विढ़नि, त अहिड़नि माण्हुनि ते अव्हां हथ सिधा न करियो, यानी अहिड़नि माण्हुनि सां अव्हां जंग न करियो। ऐं जेकॾहिं अल्लाह चाहे हा त उन्हनि खे अव्हां जे मथां ज़रूर मुसलत यानी गालिब करे हा, पोइ उहे अव्हां सां ज़रूर विढ़नि हा। तंहिं करे जेकॾहिं हू तव्हां खां पासो कनि ऐं अव्हां सां न विढ़नि ऐं तव्हां ॾांहुं सुलह जो पैगाम मोकिलीनि, त अल्लाह तव्हां लाइ उन्हनि ते अगराई यानी ज़्यादती करण जी का राह न खोली आहे, यानी अल्लाह अव्हां खे अहिड़नि माण्हुनि सां विढ़ण जो हुकुम ऐं इख्तियार न ॾिनो आहे। तव्हां खे अनकरीब कुझु अहिड़ा बि ॿिया माण्हू मिलंदा जेके बज़ाहिर चाहिनि था त अव्हां सां बि अमन में रहनि ऐं पंहिंजी क़ौम सां बि अमन में रहनि, पर जॾहिं बि फितने ॾांहुं सॾिया वेंदा त उन में ऊंधे मुंहुं किरी पवंदा। अहिड़ा माण्हू जेकॾहिं तव्हां खां पासो न कनि ऐं सुलाह ऐं सलामती सां पेश न अचनि ऐं पंहिंजा हथ न झलीनि, त पोइ जिते उहे तव्हां खे मिलनि उते खेनि पकड़ियो ऐं मारियो यानी क़त्ल कयो। ऐं अहिड़नि माण्हुनि ते असां अव्हां खे हथ खणण जी खुली इजाज़त ॾिनी आहे।